पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में ईरानी ड्रोन ऐं मिसाइल हमला रोकण लाइ गॾियल क़दम खणण ते इतफ़ाक़। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जी सऊदी अरब जे बचाव वारे वज़ीर शहज़ादे ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात दौरान ईरान जे ड्रोन हमलनि खां पोइ पैदा थियल सूरतहाल ते ॻाल्हियूं। इलाइक़ाई सूरतहाल ऐं ताज़नि हमलनि ते ॻणतीअ जो इज़हार। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में स्ट्रेटेजिक दिफ़ाई मुआहिदे तहत हमला रोकण लाइ गॾियल क़दमनि ते ग़ौर। ISPR जो चवणु आहे त बिना जवाज़ अगराई इलाइक़े जे अमन ऐं सलामतीअ खे नुक़सान पहुचाईंदी आहे। अगराई तकरारनि जे पुरअमन हल जे इम्काननि खे महदूद करे छॾींदी आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब खे उमीद आहे त बिरादर मुल्क ईरान दानिशमंदी ऐं एहतियात जो मुज़ाहिरो कंदो। बहरान जे पुरअमन हल लाइ दोस्त मुल्कनि जी कोशिशुनि खे हथी ॾियण जी ज़रूरत आहे। ईरान तरफ़ां पाड़ेसरी मुल्कनि ते वधीक हमला न करण जो ऐलान। ईरानी उबूरी काउंसिल पाड़ेसरी मुल्कनि ते मिसाइल ऐं ड्रोन हमला रोकण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान जो चवणु आहे त पाड़ेसरी मुल्कनि मां ईरान ते हमले थियण ताईं का बि कार्रवाई न कई वेंदी। ईरान जी ख़ुदमुख्तियारी वक़ार जो दिफ़ा हर शहरी जी ज़िम्मेवारी आहे। अमन ऐं सलामती यकीनी बणाइण लाइ पाड़ेसरी मुल्कनि सां गॾिजी कमु करणु घुर्जे। गैर मशरूत हथियार फिटा करण जी ख़्वाहिश दुश्मन क़ब्र में खणी वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान विच ओभर जे मुल्कनि साम्हूं हथियार फिटा करे माफ़ी वठी छॾी आहे। ईरान हाणे विच ओभर जो बदमाश न रहियो आहे। अमरीका ईरान जी हालत तमामु घणी ख़राब करे छॾी आहे। ईरान ते हमलनि जो सिलसिलो वधीक तेज़ कयो वेंदो। ईरान ते अमरीका इसराइली फ़ौज जी बमबारी वधीक तेज़। इसराइली जहाज़नि जो तेहरान जे मेहराबाद एयरपोर्ट ते हमिलो। मुख़्तलिफ़ हंधनि ते धमाका। तेहरान जे आज़ादी टावर भरिसां बमबारी। इमारतुनि खे नुक़सान। अमरीका तरफ़ां ईरान जे 43 सामूंडी जहाज़नि खे नुक़सान पहुचाइण जी दावा। अमरीका इसराइल खे हंगामी सूरतहाल में हथियार विकिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरान जा अमरीकी फ़ौजी अॾनि इसराइल ते हमला जारी। सऊदी अरब तरफ़ां शीबा ऑयल फील्ड ते हवाई हमला नाकाम बणाइण जी दावा। दुबई ऐं बहरीन में बि धमाकनि जी गूंज। नार में अमरीकी ऐं बरतानवी ऑयल टैंकरनि ते मिसाइल हमला। इराक़ी किर्गिस्तान जे इलाइक़े में बि कुर्दनि जे ताक़नि ते बमबारी। इसराइली शहर तल अबीब ते मिसाइल ऐं ड्रोन हमला। सायरनि जी गूंज। लखे शहरनि शेल्टरनि में पनाह वठी छॾी। ईरानी हमलनि ते अरब लीग जो हंगामी इजलास सुभाणे तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां मुआशी तरक्की सादगी ऐं बचत ते बदल हिकमत अमली जोड़ण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि आलमी हालतुनि सबबि मुल्की मुआशी सूरतहाल बाबति आला सतही इजलास। हुकूमती कमेटीअ जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे आलमी सूरतहाल ऐं मुआशी हालतुनि बाबति ब्रीफिंग संदसि चवणु आहे त अवाम ते महांगाई जो भार घटि करे वधि खां वधि रिलीफ फराहम कयो वञे। हथरादू बहरान पैदा कंदड़ ऐं ज़ख़ीरे में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हींअर त पेट्रोल महांगो थी वियो आहे। हाणे त अटो बि महांगो थी वेंदो। असां ग़रीब माण्हू केॾां वेंदासीं। हाणे अटो वठूं या पेट्रोल वठूं? असीं ग़रीब माण्हू रक्षण वारासीं मांगे हाणे विकिणी खे छॾायूं था। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े खे ज़ुल्म करार ॾिनो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। शहरनि जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सां महांगाई जो नओं तूफ़ान अची वेंदो। हुक्मरान रमज़ान में अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां अघ वधाए रहिया आहिनि। ठटे में उरड़ी जे मर्ज़ सबबि 3 ॿारड़ा फ़ौत। ॻोठ ओस्मान ख़ासि के लिमिटिन ॿारनि उरड़ी सबबि दम धणी हवाले कयो। वाक़े सबबि इलाइक़े में सोग। वालिदैन खे बेहोशी या दौरा।
ऐं T20 वर्ल्ड कप जो नओं चैंपियन केरु हूंदो, फ़ैसिलो सुभाणे थींदो। मेगा इवेंट जे फाइनल में भारत ऐं न्यूज़ीलैंड विच में मुक़ाबलो।